नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ ॻोठ वासन हिंगुरजो में गौसिया जमात पारां शाह रुकनुद्दीन आलम रहमतुल्लाह अलैह जो 707वां उर्स मुबारक मल्हायो वियो, जंहिं में वॾे तादाद में गौसिया जमात जे माण्हुनि शिरकत कई। शाह रुकनुद्दीन आलम जे उर्स मुबारक जे मौक़े ते ज़िक्र समाज जी महफ़िल पिणु मुनक़द कई हुई, जंहिं में गौस जमात जे माण्हुनि ज़िक्र कयो। इन मौक़े ते गौस जमात जे रूहानी पेशवा मखदूम शाह मोहम्मद कुरैशी टेलीफोन जे ज़रिए आयल महिमाननि खे ख़िताब पिणु कयो। शाह मोहम्मद कुरैशी पंहिंजे ख़िताब में चयो है त अल्लाह जो ज़िक्र कंदा करियो ऐं दुरूद शरीफ़ पढ़ंदा करियो, छो त अल्लाह जो ज़िक्र ऐं दुरूद शरीफ़ आख़िरत में कमु ईंदो। हिन चयो त पाड़े वारनि जे कमु ईंदा करियो ऐं इंसानियत जी ख़िदमत खे तरजीह ॾींदा करियो। आख़िर में मखदूम शाह मोहम्मद कुरैशी गौसिया जमात ऐं मुल्क जे लाइ ख़सूसी दुआऊं घुरियूं वयूं। गौस पाक जी मानी है, ये पाक मानी है, ये हमेशा असां कंदा रहंदा आहियूं। ये अल्लाह जा लख एहसान असां ॾियण जो इहा गौसिया जमात अॼु बि क़ाइमु दाइमु आहे। असांजो मुर्शिद कामिल वली आहे। जिथे बि सॾु कंदा आहियूं उते असांजो मुर्शिद गौस उते असांखे सॾु ॾींदो आहे। किथे बि भिट मुंहिंजूं कयमि मुहार मुल्तान ॾे, अॼु भूरीअ भिट चढ़ी रोज़े शाह रुकन सां मूं आस रखी, अहिड़ी जीअं बरसाति जी वसे फुड़ी तीअं वञी गॾिजा गौस पीर सां। हिन खे मूं अखीं ॾिठो अॼु ईअं आयो चमकी जहिड़ो चोॾीअं जो हुजे चंड, उहो गजो खे ॾेइयो गंज हू दुआ घुरी पंहिंजे दिलि सां। कहावत हिन खे जेको सम्झी सुञाणे तंहिंखे मुंहिंजो मालिक हू ॼाणो ई थो ॼाणे। मुर्शिद बिना मंज़िल कंहिंखे मिले नेकी माणे, उस्मान फ़क़ीर इहो ॾींहुं अलाह मुंहिंजो आणे, वञी गॾिजां गौस पीर सां। हर साल जेको हज़रत शाह रुकन आलम नूरी हज़रत बादशाह जेको उर्स मुबारक थींदो आहे मुल्तान शरीफ़ में, हींअर कोरोना जी वजह जे करे जेको आहे सो रूहानी रहबर मखदूम शाह हुसैन कुरैशी जेको आहे सो हिदायतूं कयूं त पंहिंजे ॻोठनि में जेको आहे सो हीउ प्रोग्राम रखो। उन जे हवाले सां ॻोठ वासन हिंगुरजे में पूरी जमायत जेका सो खिपरो जमायत गौसिया जेका खिपरो मंझि उन्हनि खे असां घुराए करे हिते असां हीउ प्रोग्राम करायो आहे ऐं दुआ ख़ैर कयो आहे। क़ुरान शरीफ़ जी तिलावतूं करायूं, दुरूद पाक पढ़ियो आहे ऐं पूरे पाकिस्तान जे लाइ दुआ कई है तो उनके अल्लाह पाक कामयाब करे, पाक फौज के उन्हनि जे लाइ सभिनी लाइ दुआऊं घुरियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।